सिंधी समाज जो वॾो ऐलान आयो आहे साम्हूं। जी हाँ, सिंधी समाज जो वॾो ऐलान आयो आहे साम्हूं। सिंधी समाज कंदो मतदान जो बहिष्कार। जी हाँ, सिंधी समाज कंदो मतदान जो बहिष्कार। सिंधी समाज जो आरोप है कि मोहन हत्याकांड में अञा ताणी को भी जांच कान थी सघी आहे, कहिड़ी प्रकार जी को सहायता सरकार का प्राप्त न थी है। तंहिंजे कारण सिंधी समाज आक्रोशित है। सिंधी समाज जी पंचायतूं ऐं कई सिंधी संस्थाउनि फैसलो कयो आहे कि हू वोटनि जो कंदा बहिष्कार घुरिजे। मोहन सिंधी हत्याकांड मामले में सिंधी समाज में आहे भारी आक्रोश। सिंधी समाज मतदान जो बहिष्कार करण जो फैसलो कयो अथई। सिंधी समाज जो चवणु आहे कि सिंधी समाज जे मोहन सिंधी सां गॾु कहिड़ी प्रकार जो को न्याय कान थी सघियो आहे। तंहिंजे कारण सिंधी समाज मतदान न करण जो कयो आहे फैसलो। तंहिंजी ख़बर आहे जी 1 न 2